pass, time 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 pass. हूँ तो के इहो ॿुधाइण लाइ फोन कयो आहे कि नेक्स्ट वीक मां इंडिया अचण वारी आहियां। तव्हां सभिनी सिंधियुनि खे पायल बारवानी जो प्यार भरियो नमस्कार। मां ॾाढो फ़ख्रु थी कयां कि मां सिंधी आहियां। मां चंदर हरदासी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं पंहिंजी सिंधी फिल्म कयो टाइम पास में मूंखे कमु करण जो मौक़ो ॾिनो। मूंखे त सम्झ में नथो अचे क्रिश जो छा कयां। राधा पुठियां चरियो थी पियो आहे। क्रिश, what are you doing? Behave yourself. चरियो वारो थी पियो आई छा? जीअं त मां कोलकाता में रहंदी आहियां त उते सिंधी ड्रामास ऐं सिंधी कल्चरल प्रोग्राम कंदी रहंदी आहियां ऐं साणो साण सिंधी लिखण पढ़ण बि सेखारींदी आहियां। जॾहिं चंदर हरदासीअ मूंखे सिंधी फिल्म में कमु करण जो मौक़ो ॾिनो त मूंखे बेहद ख़ुशी थी ऐं शूटिंग जे दौरान मूंखे ॾाढो मज़ो बि आयो ऐं हिकिड़ी फैमिलीअ वांगुरु माहौल लॻो पियो ऐं तमामु सुठे नमूने पूरी फिल्म जी शूटिंग थी। Time pass, 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 time pass. Tension ke goli mare, patako masti jo bare, tension ke goli mare, patako masti jo bare. Time pass, time pass, time pass, time pass, acho खुशी में कयूं time pass, time pass. मां सभिनी सिंधियुनि खे अपील कंदसि कि इन फिल्म खे थिएटर में टिकट ख़रीद करे ज़रूरु ॾिसनि ऐं जेके बि असांजा सिंधी भाउर व्यापार कनि था उन्हनि खे अपील कंदसि कि प्लीज़ इन फिल्म खे स्पॉन्सर कयो त जीअं असांजा प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर अहिड़ियूं सुठियूं सिंधी फिल्मूं हमेशह ठाहींदा रहनि। Time pass, 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 time pass.